ICC T20 वर्ल्ड कप जी अहम मैच में पाकिस्तान बांग्लादेश के 5 विकेटन ता शिकस्त ॾेई सेमीफाइनल में पहुची वियो। एडिलेड में खेलियल मैच में बांग्लादेश के कप्तान शकीब अल हसन टॉस खटे बाबर आजम के फील्डिंग की दावत ॾिनी। बंगाल टाइगर्स पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 127 रन्स ठाहियूं। पाकिस्तानी टीम 5 विकेटूं विञाए 18 ओवर में हदफ मुकम्मल करे वरितो। कप्तान बाबर आजम 33 बालनि ते 25 रन्स ठाहे आउट थी वियो, जॾहिं त मोहम्मद रिज़वान 32 बालनि ते 32 रन्स ठाहे पवेलियन मोटी वियो। शान मसूद 24 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। पहिरीं इनिंग्स में शाहीन शाह अफरीदी 4, शादाब खान 2, इफ्तिखार अहमद ऐं हारिस रऊफ़ हिकु विकेट वरिती। बहितरीन बॉलिंग जो मुज़ाहिरो करण ते शाहीन शाह अफरीदी खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो। बाबर आजम चयो त अहम मैच खटण सां एतमाद वधी वियो आहे। ॿिनि शिकस्तनि खां पोइ हाणे असांजो ध्यानु हिन मैच ते हो, कामयाबी ते ख़ुशी आहे। उन खां अॻु एडिलेड जे ग्राउंड में खेॾियल मैच में हालैंड ॾखण अफ्रीका खे 13 रन्सनि तां हाराए छॾियो हो।